आगाह कयो मूंखे मोरो मां हथियारबंद घर ते चढ़ाई करे 5 क्लास जी शागिर्दियाणी खे अगवा करे विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे अपडेट कंदा हलूं तो मोरो में हथियारबंद घर ते चढ़ाई करे 5 क्लास जी शागिर्दियाणी खे अगवा करे विया आहिनि। शागिर्दियाणी जे वाले जी फरियाद ते 6 ॼणनि खिलाफ केस दाख़िल कयो वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त मोरो में हथियारबंद घर ते चढ़ाई करे 5 क्लास जी शागिर्दियाणी खे अगवा करे विया आहिनि। शागिर्दियाणी जे वाले जी फरियाद ते 6 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। मोरो मां अयाज़ सोलंकी खां। अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मोरो शहर के गचे रोड सां रात देर सां 6 हथियारबंदनि खादिम हुसैन सोलंकी के घर से चढ़ाई करे संदसि 12 सालन जी मासूम निंगरी 5 दर्जे जी शागिर्दियाणी हिना धी खादिम हुसैन सोलंकी के अगवा करे विया। जॾहिं त मोरो थाने ते अहिड़ी निंगरी जे पीउ खादिम सोलंकी पारां दोस्त मोहम्मद उर्फ हाकिम फराज वकार आदिल समेत 6 ॼणनि मथां जेको रिपोर्ट दाख़िल कई आहे। जॾहिं जवाब अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया। अहिड़े अमल ख़िलाफ़ पीउ खादिम हुसैन संदसि भाउ मोहम्मद ज़मा नवीद ऐं ॿियनि मोरो प्रेस क्लब पहुची एहतजाजनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त असांजी मासूम नियाणी खे हथियारनि जे ज़ोर ते तशद्दुद करे अगवा कयो वियो आहे, पर मोरो पुलिस अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। नई जेको आहे माना कुझु पुलिस करे रही आहे। इन्हनि वसवारनि अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त नियाणी खे महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।